अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम अदा। वे छो भला अदी आव खे भला सफ़ा विसारे छॾे। चवंदा न आहिनि त कमु निकितो रखणु विसरियो, या वरी का ॿी ॻाल्हि आहे? न अदा, अहिड़ा वीचार छो थो करी? हुकुम आहे तुंहिंजो, तोखे छा खपे? अदी मूंखे पंहिंजे हिसे जा पैसा खपनि। हाज़िर मुंहिंजा भाउ, खोड़ पैसा, हिसो त तुंहिंजो हक़ आहे। भाउ भेण रुगो पाण में हिसो कंदो या पुलिस लाइ कुझु बचाए रखंदव? हा साहब, छो न, तव्हांजो बि हिसो कढंदासीं, पर तव्हां असांखे गिरफ़्तार त कोन कंदो न? गिरफ़्तार न, बाक़ी उम्र क़ैद या फाईअ जो फंदो तुंहिंजो मुक़दर हूंदो, मुक़दर। ज़ालिम औरत, कातिल हसीना। ज़ालिम औरत, पंहिंजो मुड़ुसु माराईंदे तोखे ज़रो बि अहसास न थियो? ॿुधाए त तो इहो ज़ुल्म छो कयो? साहब, पैसनि जी लालच में मां अंधी थी वई हुयसि। त पोइ इहे पैसा तोखे ई मिलनि हा, तुंहिंजो मुड़ुसु क़बर में थोरी खणी वञे हा। मुड़ुस जे पैसनि ते ज़ाल जो ई हक़ हूंदो आहे। उहे पैसा तुंहिंजे हवाले करे थो पियो, खामखा उन वीचारे खे तव्हां गोली हणी माराए छॾियो। न साहब, हू सभु पैसा मूंखे न पियो ॾे, हू अधु पैसा पंहिंजी वॾी घर वारी खे पियो ॾे, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि ई न हुई, ऐं मजबूरी में अची मां इहो क़दम खयो। हुनजो फ़ैसिलो त बहितर हो, शरई ऐं क़ानूनी। भला तोखे एतिराज़ छो पियो थिए? शरीयत में ऐं क़ानून में सभई घर वारियूं क़ानून मुताबिक़ हिसे जूं हक़दार हूंदियूं आहिनि। तो अल्लाह जे क़ानून खां मुंहुं छो मोड़ियो? बसि साहब, मूंखां ग़लती थी वई। ग़लती न, गलतान। तव्हां जहिड़ा माण्हू पैसे जी लालच में अची नेठि लापाक तव्हांजी पकड़ कराई न। हाणे मूंखे इहो ॿुधायो त फुरथियल पैसा किथे आहिनि? साहब, उहे पैसा मूं वटि मौजूदु आहिनि। उहे पैसा पुलिस जे हवाले कर। हा, मां ॾियांव थी। अब्बासी जेके पैसा मिलनि था, इहे सभु पैसा प्रोफेसर जी पहिरीं घरवारी जे हवाले कर। बाक़ी हिन ॿिन्ही भाउ भेणनि ते एफआईआर दाख़िल कर ऐं ॿिन्ही खे जेल मोकिल। साहब, हिननि जहिड़नि छोकिरनि जे करे ॿियूं केतिरियूं छोकिरियूं बदनाम आहिनि।